जी नाज़रीन, असां हिन वक़्तु गौसपुर शहर जे मुख्य मेन बस स्टेशन वारे इलाइक़े में बीठा आहियूं। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं तक़रीबन सवा महीनो थी वियो आहे जेका गौसपुर शहर में लॉकडाउन जी जेका सूरत हाल आहे उहा अञा ताईं जारी आहे। पर गुज़िरियल कुझु अरसे खां वठी जेको आहे असां ॾिसूं पिया त जेका लॉकडाउन जी पोज़ीशन आहे उहा काफ़ी हद ताईं कमज़ोर थी वई आहे, जंहिंजो असां इज़हार वक़्तनि फ़ोक़तनि कंदा अचूं था। ऐं अॼु बि असां ॾिठो आहे त जेका शहर में काफ़ी दुकान खुलियल आहिनि ऐं जेका गवर्नमेंट जी जेका सख़्ती हूंदी आहे तक़रीबन 12 बजे खां वठी 3:30 बजे ताईं, उन सख़्ती जे बावजूदि अॼु जेका ढिलाई नज़र आई आहे। ऐं 12 बजे खां 3 बजे ताईं ऐं जेके दुकान अॻे जेका हर जुमे ते तमामु घणे तादाद में बंदि हूंदा ऐं सख़्ती हूंदी, पर उहा सख़्ती नज़र न आई आहे ऐं ढिलाई आहे। दुकान काफ़ी खुलियल आहिनि, माण्हुनि जी आमदरफ़्त जारी आहे। ऐं ॿियो वॾे जेका आहे जेका ॻाल्हि जेके जंहिं माण्हुनि खे परेशान कयो आहे उहा इहा आहे त गौसपुर शहर जे भरिसां जेको कंदकोट शहर आहे उते बि हिकिड़ो कोरोना जो केस पॉज़िटिव आयो आहे। करमपुर शहर जेको असांजे भरिसां आहे उते बि हिकिड़ो कोरोना जो केस पॉज़िटिव आयो आहे। ऐं गौसपुर में बि जेका आहे कुझु माण्हुनि खे हिते शक आहे त उहे बि जेका आहे उन ॿिन्ही धुरनि सां लाॻापियल हुया, जंहिंजे करे गौसपुर में बि अहिड़े क़िस्म जी जेका अफ़वाहूं हलनि थियूं पियूं त कोरोना जा केस हिते ज़ाहिर थींदा, जंहिंजे करे माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास आहे। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त जेका आहे हुकूमत ऐं पुलिस जेका आहे इन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जो उहो अमल सही न कयो आहे, जंहिंजो कारण इहो आहे त जेका हिते उहा बदस्तूर रश जारी आहे। ऐं माण्हू जेके आहिनि पंहिंजे तरीक़े सां घुमनि था फिरनि था, कारोबार कनि था, अचनि था वञनि था। शहर जे सियासी हलकनि में, समाजी हलकनि में ऐं बाशूर हलकनि में इन ॻाल्हि ते तमामु घणी ॻणती इज़हार कयो आहे त हुकूमत जंहिं तरीक़े सां ऐलान करे थी, जंहिं तरीक़े सां माण्हुनि खे तनबीह करे थी, उहा अमली तौर पे करे ॾेखारे त जीअं असां वधीक कंहिं अहिड़ी बीमारी खां बची सघूं ऐं असां वटि केस जेको आहे पॉज़िटिव न अचनि ऐं असांजे इलाइक़े जो अवाम महफ़ूज़ रहे। जी।